अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उन्नड़ सेवण सानीअ जे शहीदनि जी 3 वर्सीअ जे मौक़े ते सिंध जे मशहूर अलमरूफ़ बुज़ुर्ग हस्ती पीर तरीक़त रहबर शरीयत हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सोहू ऐं पाकिस्तान जो मशहूर बिज़नेसमैन हाजी मोहम्मद अमीन परदेसी ऐं ॿियनि सेवण पहुची दरगाह लाल कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ते क़ुरान ख़्वानी ऐं नात ख़्वानी जी महफ़िल करे सेवण सानी जे शहीदनि लाइ दुआऊं घुरी ख़ैराज तहसीन पेश कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे बाबा साईं हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सोहू हाजी मोहम्मद अमीन परदेसी चयो त दरगाह सकी लाल कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ते हाज़िरी भरे दिली सुकून मिलियो आहे। दरगाह अंदरि सहूलतुनि जो फ़िक़दान ॾिसण में अची रहियो आहे। इंतिज़ामिया खे घुरिजे त हिन हेॾे वॾी दरगाह ते मुल्क समेत सॼे मुल्क मां ईंदड़ अक़ीदतमंद ज़ाइरीन लाइ सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। जेकॾहिं हिन दरगाह जे लाइ माली मदद समेत कंहिं बि ज़रूरत वारे कम जी औक़ाफ़ इंतिज़ामिया या दरगाह जा सजादा नशीन असांखे ॿुधाइनि त असां उन में भरपूर तरीक़े सां सहकार कंदासूं ऐं हिन दरगाहनि तां इबरत हासिल करणु घुरिजे त हिन अलाह जे नेक प्यारनि जूं एॾियूं इबादतूं ऐं महिनतूं आहिनि जो सॼी दुनिया मां हिते आशिकाने कलंदर अचनि था। दहशतगर्दनि लाइ पैगाम ॾियूं था त हीअ दरगाहूं दीन इस्लाम ऐं अमन जो पैगाम ॾियनि थियूं। हिन अमन वारनि दरगाहनि ते को बि नफ़रत नथो फैलाए सघे। उन मौक़े ते बुज़ुर्ग हस्ती साईं हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सोहू सां गॾु संदन आशिकाने मुरीद अब्दुल जब्बार सोहू, मंज़ूर ग़ुलाम मुस्तफ़ा, महरम क़ुर्बान अली सोहू ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR